अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां शिकारपुर में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि जमात इस्लामी यूथ सूबे सिंध जा जनरल सेक्रेटरी जनाब वसीम अहमद शेख साहब आहिनि। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं वसीम साहब, महिरबानी करे हिन वक़्तु चूंकि बलदियाती इलेक्शन जो हले थो पियो चाचिटो, जमात इस्लामी जेकी ज़िले शिकारपुर में जेको ॿुधण में अचे थो त कैंडिडेट जी हिते शिकारपुर में 30 वार्ड आहिनि, जंहिंमें तव्हां जमात इस्लामी जा कुल 4 कैंडिडेट आहिनि। 30 वार्डनि में 4 कैंडिडेट छा आहे, तव्हांखे कैंडिडेट बि नथा मिलनि जमात इस्लामी जी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी कमांडर पवार साहब जो असांखे तव्हां मौक़ो ॾिनो त पंहिंजो मौक़िफ़ असां पेश करे सघूं शिकारपुर ज़िले जे हवाले सां। इहा ॻाल्हि ठीकु आहे त शिकारपुर शहर जे अंदरि 30 वार्ड आहिनि ऐं जमात इस्लामी पंहिंजा 4 वार्डनि में नुमाइंदा बीहारिया आहिनि। ॾिसो, सियासत नालो आहे हिकिड़ो ख़िदमत जो ऐं आवाम जी भलाई जे हवाले सां पाण खे मञाइणो आहे, पंहिंजे पाण खे पेश करिणो आहे। जमात इस्लामी उन मक़सद खे साम्हूं रखी करे अॻिते वधी रही आहे। जेके 4 असां वार्डनि में पंहिंजा नुमाइंदा बीहारिया आहिनि, ईअं कोन्हे त असां बक़ाया जेके 26 वार्ड आहिनि उहे छॾे ॾिना आहिनि। जीअं सीट एडजस्टमेंट थींदी आहे ऐं ॾे वठि थींदी आहे, एक्सचेंज थींदी आहे, शिकारपुर में बि असां उहो ई फार्मूलो अपनायो आहे त कंहिं जे हक़ में असां माण्हू न बीहारियो आहे ऐं कंहिं माण्हुनि वरी असांजे हक़ में माण्हू न बीहारियो आहे, असांजी मदद कई आहे। बाक़ी त असां कंहिं बि वार्ड खे ख़ाली न छॾियो। त वसीम साहब, माना पोइ बि माना जमात इस्लामी जो त इतो ई माना उनजो स्टेटस नज़र अचे, तव्हां 20 वार्ड माना 4 वार्ड तव्हां पंहिंजे हवाले कया। ॾिसो, पाकिस्तान में जेके बि वॾियूं तंज़ीमूं वॾियूं तहरीकूं आहिनि, त क़ौमी या सूबाई इलेक्शन थिए या बलदियाती इलेक्शन थिए, 100% उम्मीदवार कोई बि किथे कोई न आहे बीहारींदो, काथे न काथे कोई न कोई खुटल हूंदो आहे। त जमात इस्लामी पंहिंजे वितार तंज़ीमी शयुनि खे साम्हूं रखी करे ऐं ग्राउंड रियलिटी खे साम्हूं रखी करे ओतिरा ई नुमाइंदा बीहारिया आहिनि जिते उनखे तवक़ो आहे त असां हिते इंशा ताला सही तरीक़े सां कंटेस्ट कंदासीं ऐं खटण जी उमेद में आहियूं। वसीम साहब, महिरबानी करे इहो बि ॿुधायो त जेको मौजूदा इंतिखाबी जेको सिस्टम आहे जेको गवर्नमेंट जो, छा इन सिस्टम जे हूंदे हिन समाज में तब्दीली मुमकिन आहे? को शरीफ़ माण्हू जेको आहे उहो अॻिते अचण जा उनजा इम्कानात आहिनि? जेके चोर ऐं डाकू आहिनि, जेके लुटेरा आहिनि, करप्ट माण्हू आहिनि, हिननि जी रुस्ता रोक हिन मौजूदा राज सिस्टम में मुमकिन आहे? ॾिसो, असां पहिरें ॾींहं खां वठी करे नाउमीद आहियूं, पुरुमीद आहियूं, हालात तब्दील थी विया आहिनि। अॻु में ॿुधंदासीं त ॻोठ जो वॾेरो भोतार उहो ज़ालिम जाबिर हूंदो हो ऐं उनजो कंट्रोल हूंदो हो, माण्हू यरगमाल थी वेंदा। बदक़िस्मती सां शहरी माण्हू बि पढ़ियल लिखियल जेको ब्यूरोक्रेट आहे उहो बि वॾेरे जा असरात पंहिंजे अंदरि समाई वेठो आहे, जंहिंजे नतीजे में शहर जो वॾो तबिको बि उन वॾेरे जे हथूं यरगमाल थी वियो आहे ऐं उनजे चवण ते ई वोट पंहिंजो ॾिए थो पियो। जहिड़े तरीक़े सां रिमोट हूंदो आहे उहो टीवी खे तब्दील कयो, साॻे तरीक़े सां शहर जो जेको ब्यूरोक्रेट आहे पंहिंजो पाण खे सड़ाए थो पियो। लेकिन उहो बि असां सम्झूं था त ॻोठ वांगुरु हिकिड़ो ज़ालिम जागीरदार जेको शहर जे वोटर खे यरगमाल कराए वेठो आहे। तंहिं हूंदे जेको सोशल मीडिया जेका लहर आंदी, तव्हां ॾिसंदा हूंदव त 2000 खां पहिरियों जेका 14 में बलदियाती इलेक्शन थी शायदि या 13 में, उन में एॾी अवेयरनेस न हुई, उम्मीदवार आज़ादु न पिया उथनि जेॾा आज़ादु उम्मीदवार हाणे उथिया आहिनि। यानी माण्हुनि में हिकिड़ो जज़्बो मौजूदु आहे तब्दीलीअ जो, हिकिड़ो सम्झनि था पिया त असांखे मुस्तक़बिल में तब्दीली ईंदी। ऐं जमात इस्लामी जिते बि नौजवान उम्मीदवार बीहारिया आहिनि उन में वॾी जेका खेप आहे, वॾो तादादु आहे नौजवाननि जो आहे। ऐं असां सम्झूं था पिया हिन वक़्तु ख़ासि करे सिंध जे अंदरि पीपल्स पार्टीअ जो जेको तोड़ असां ॾिसूं था नज़र अचे थो पियो, त उहो हिकिड़ो एंटी पीपल्स पार्टी इतिहाद जी सूरत में अचे थो पियो। मज़हबी धुरूं बि लॻियूं पियूं आहिनि। ऐं वरी तव्हांखे हिन तरीक़े ॻाल्हि ॿुधायां, जीअं त शिकारपुर ज़िले में असां वेठा आहियूं, शिकारपुर ज़िलो पीपल्स पार्टी पंहिंजो पाण खे तक़सीम करे वेठो आहे। शहर में 30 वार्ड आहिनि, त 30 वार्डनि में पीपल्स पार्टीअ जे मुख़्तलिफ़ माण्हुनि पंहिंजा माण्हू बीहारिया आहिनि। 10 माण्हू न अथव। हालांकि तंज़ीम त उहा हूंदी आहे जेका हिकिड़े प्लेटफॉर्म ते माण्हू खे गॾु करे पंहिंजा माण्हू बीहारे। महसूसु थिए थो पियो त ईंदड़ इलेक्शन में जेका क़ौमी ऐं सूबाई हूंदी, हीअ इलेक्शन में वॾा पंहिंजा असर छॾींदी। ऐं हिन दफ़े अवाम असां सम्झूं था त पीपल्स पार्टी खे रद्द कंदो ऐं उनजे निमल बदिल, उनजे मुतबादिल तौर ते या त आज़ादु उम्मीदवार खे चूंडींदो या का नई जेका क़यादत आहे उनखे मोकिलींदो। बाक़ी जमात इस्लामी जेके 4 पंहिंजा नुमाइंदा बीहारिया आहिनि शिकारपुर में, असांखे उमेदु आहे त इंशा ताला असां क्लीन स्वीप कंदासीं। वसीम साहब, महिरबानी करे इहो बि ॿुधायो त मौजूदा जेको सिंध जे हवाले सां पीपल्स पार्टी गुज़िरियल 15 सालनि खां बरसर इक़्तिदार आहे ऐं सिंध जी हालति अव्हांजे साम्हूं आहे। ग़रीब जेको आहे उहो कहिड़ी कंडीशन में ज़िंदगी खे सफ़र करे थो, उहो अव्हांखे
त इन हूंदे बि हिन वक़्तु बि जेको फ्यूचर इन बि ॾिसूं था त बि पीपल्स पार्टी खां अलावा ॿी का पार्टी या ॿियो को अहिड़े क़िस्म जी का तहरीक अहिड़ी का नज़र नथी अचे जेका का पीपल्स पार्टी खे का शिकस्त ॾेई सघे त असांजे सिंध जो मुक़दर आख़िर कीअं मटिजंदो? इहा ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां तव्हां सां कमांडो साहब। वरी अहम ॻाल्हि तव्हां ॿुधाई आहे त गुज़िरियल 20 सालनि खां वठी करे मुक़्तदर बणिजी चुकी आहे कुवत पीपल्स पार्टी। मादीअ में GDA बि ठहियो, इम्तियाज़ शेख साहब जेको हाणे पीपल्स पार्टीअ जो स्पोक्समैन ई सम्झो, उन सिंध डेमोक्रेटिक अलायंस बि ठाहियो जंहिंमें अरबाब गुलाम रहीम साहब वज़ीर आला बि थियो हो। उन खां पोइ ॿिया बि इताद बि ठहिया, MMA बि ठही मरकज़ी लेवल ते, जिन असरा सिंध ते बि आया। हिन वक़्तु बहरहाल असां सम्झूं था त ज़रूरत आहे त एंटी पीपल्स पार्टी तौर ते अहिड़ी का क़यादत अॻिते अचे जेका इन पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करे। पर असां वरी बि ॻाल्हि खे वरजायूं था त जमात इस्लामी वटि अल्हम्दुलिल्लाह उहा ताक़त आहे, सलाहियत आहे, उहो मिशन आहे ऐं हिकिड़ो मैनिफेस्टो आहे जंहिंजे नतीजे में असां पीपल्स पार्टीअ खे क्लीन स्वीप करे सघूं था पिया। बदकिस्मती आहे वसीम साहब, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ अदवार में एंटी पीपल्स पार्टी अलायंस जुड़िया आहिनि ऐं वॾे जोश ऐं ख़रोश सां जुड़िया आहिनि, पर कॾहिं बि पीपल्स पार्टी खे शिकस्त न ॾेई सघिया आहिनि। वजह छा आहे? वजह इहा आहे त ॾिसो असांजे अवाम में अवेयरनेस न आहे, हिकिड़ो शऊर न आहे। हू ज़ाती मफ़ादात खे इज्तिमाही मफ़ादात ते तरजीह ॾियनि था पिया। ऐं ॾिसो ऐं सियासत सिंध में तव्हां बि रहो था, असां बि रहूं थो पिया, हिकिड़ी दादागिरी वारी सियासत थी वई आहे। थ्रेड आहिनि, धमकियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां वोट नथा ॾियो त तव्हांजे घर जो ट्रांसफार्मर कटे था वञनि, तव्हांजी बिजली ख़तमु था करे वञनि, तव्हांखे सिहत जूं सहूलियतूं नथा ॾियनि, तव्हांजे ट्रांसफर था कराए छॾनि। शिकारपुर में बि ख़ुदि वाक़िया थिया आहिनि जो वॾेरनि ऐं बोतारनि जो जेको चयो नथो वठे त उनखे अहिड़ो दीवार तां हणनि था पिया जो हू ॿीहर उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण ते राज़ी कोन थो थिए। ज़रूरत इन शइ जी आहे त असां माण्हुनि जे अंदरि को शऊर पैदा कयूं, हिमत ऐं हौसलो पैदा कयूं त इन्हनि वॾे अरसे खां जेका ज़ालिम हुजण जो जेको सबूत ॾींदो आहे उनखे ख़तमु करे सघूं। वॾी महिरबानी वसीम साहब। दिलि त चए पई त अञा वधीक ॻाल्हाइजे, पर अज़ान बि वक़्तु थी वियो आहे निमाज़ मग़रिब जो ऐं अज़ान बि अचे थी। वॾी महिरबानी। नेक्स्ट टाइम इंशाल्लाह वरी तव्हां सां तफ़सीली वरी महिरबानी कमांडर साहब। असांखे उमेदु आहे त इंशाअल्लाह ताला वक़्तनि फ़वक़तनि तव्हां असां खां इन हालात ते पंहिंजो मौक़िफ़ पेश करण जो मौक़ो ॾींदो तव्हां असांखे। महिरबानी तव्हां